साहब एक्स होम मिनिस्टर अची वई काटिया हीअ जो बीठी आहे मुंहिंजा त सुखड़ा न हा त पोइ माज़ीअ में सुगड़ बि तव्हांजी ज़ाल रही चुकी आहे न तव्हांजो होम संभालियो हुई पोइ होम मिनिस्टर त थी न गुल्लू घणो फिरी नथी पंहिंजी औताक में रहो औताक में न साहब औकात में समझी वई न त मूं तोखे छा चयो पोइ अजायो कुते वारो जिद छो थो करी कुतो ज़िद नाहे कंदो कुतो भौंकंदो आहे हाणे ये तव्हां पाण में भौंक बंदि कयो त मां कुझु भौंक मतिलबु अर्ज़ु कयां तुंहिंजो मतिलबु छा आहे त असां सेठ साहब बस जेकॾहिं सम्झी वियो त सॼी सिंध खे छो था ॿुधायो हूअं बि हाणे ओनियर आहे हाणे जेकॾहिं मूंखां हवालो वठो न त मां वेहां मां वठण लाइ त सभु कुझु वठंदो आहियां पर ॾियण वक़्तु बरो चढ़ी वेंदो आहे हाणे तूं ॿुधाए त छा थी ॾी हवाला थी ॾियांव हवालीअ जा मुंहिंजो मतिलबु त हो मुंहिंजो ॿियो दफ़ो मुड़ुसु आहे न ॾितल उन जा उहो त वीचारो जेल में पियो आहे उन जा कहिड़ा हाल हूंदा तूं पंहिंजा हवाला ॾे ख़ुशबूदार ताज़ा हिन जा हाल ॾितल जा हाल मिड़ी साॻा थी हा तूं विच में न ॻाल्हाए हा त सुगड़ सियाणी तूं छा पे चयो मुंहिंजो मतिलबु त तूं केॾो न सुहिणो आहीं केॾो न सुठो आहीं केॾो न सुरीलो आहीं लूसी आहीं हा उहो त आहियां मुंहिंजी नेकी त ॻोठ जा गिला खुर बि कंदा आहिनि हा ईदन मिठल जुमन हवाली सभई गिला कंदा थी साहब जी त पोइ सेठ साहब मुंहिंजो हिकिड़ो कमु कर न हुकुम करे हेॾी कूड़ी तारीफ़ कई अथई त मां तुंहिंजो कमु न कंदुसि हुकुम कर हुकुम न हिकिड़ो अर्ज़ु आहे हाणे हिन दीन दुनिया में मुंहिंजो हिकिड़ो ई मुड़ुसु आहे ॾितल उहो बि बेगुनाह जेल में आहे सेठ साहब महिरबानी करे मूंखे मुंहिंजो मुड़ुसु छॾाए ॾे न त मां रोई मरी वेंदी सेठ साहब सुगड़ सियाणी तूं मरी न वञ मां ॾितल जे लाइ कोशिशि करे रहियो आहियां मूं वकील करे छॾियो आहे ईंदड़ अपील ॾितल आज़ादु थी वेंदो महिरबानी तुंहिंजी बि आला बि दिल त नथी चए साहब जी माना त असांजा आसरा उमेदूं सभु चट पैसा बि विया त आसरा बि विया इज़त बि वई ना बाप झेड़ो त झेड़ो तूं असांखे एॾो धोखो नथो ॾेई सघे जेकॾहिं तूं असां सां एतिरो धोखो कयो न त असां सभु मिली तोसां कुश्ती विढ़ंदासीं हा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।